बरकत इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। अल्लाह तबारक व तआला जा किरोड़ा करम जहीं रब्बे कायनात अज़्ज़ व जल असां ऐं अव्हां खे माहे सयाम रमज़ानुल मुबारक जो अशरे रहमत नसीब फरमायो। पहिरियों ॾहो रब्बे कायनात अज़्ज़ व जल असां अव्हां खे रहमत जी सूरत में ॾिनो ऐं रहमत जो कमु छा आहे जॾहिं ख़ुदाए अज़्ज़ व जल जी बरसात पवंदी आहे, करम जा ककर वसंदा आहिनि त वण टिण ॿूटा झर झंग जानवर सभिनी जे मथां करम जा ककर वसंदा आहिनि त उहे धोपिजी वेंदा आहिनि। त अल्लाह ताला हिन माहे सयाम जो पहिरियों ॾहो पहिरियां 10 ॾींहं असां अव्हां जे लाइ रहमत करे मोकिलिया त जीअं मुंहिंजा बंदा जेके बाक़ी 11 महीननि जे गुनाहनि जे गिलादतुनि में आहिनि, मां रब्बुल आलमीन उन्हनि जे मथां पंहिंजे रहमत जा ककर वसायां त जीअं हुननि जे गुनाहनि वारी मर जेका आहे घर जेका आहे उहा ख़तम थी वञे। ऐं यकीनन जॾहिं अल्लाह जी रहमत नाज़िल थींदी आहे, गुनाहनि जी मर घर ख़तम थी वेंदी आहे, पोइ अल्लाह ताला फरमाईंदो आहे मुंहिंजा बंदा हाणे मूं तुंहिंजे जिस्मानी मर खे ख़तम कयो, हाणे तूं बाक़ी जेका रूहानी लज़त हासिल करणु चाहीं थो मूं ख़ुदा जी बारगाह में अच, सजदो कर, झुक, मुंहिंजा रोज़ा रख, मुंहिंजो ज़िक्र अज़कार कर ऐं ख़ासि करे मूं रब जी दरबार में तौबह ताइब थी त मां रब तोखे बख़्श कयां। हाणे 11हें रोज़े खां जेको अशरो शुरू थींदो उहो बख़्शिश जो मग़फ़िरत वारो ॾहो आहे त उन्हीअ में असां पंहिंजे पाक परवरदिगार खां बख़्शिश तलब कयूं। अॼु जीअं त 10 रमज़ान मुबारक अज़ीम ॾिहाड़ो आहे, हिन ॾिहाड़े सां कई वाक़िया मुनसलिक आहिनि, पर हिन रमज़ान मुबारक जे हिन ॾिहाड़े ते मुंहिंजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके पाक खे फ़तेह फरमायो हो। मदीने तय्यबा ॾांहुं जॾहिं हिजरत करे विया हुआ काफ़रनि जे उन्हनि अज़ियतुनि ज़ुल्मनि ऐं दर्दनि जे करे, त वरी महबूबन करीमन मुसलसिल उन पंहिंजे मुहबत जे पैगामात खे जारी रखियो हो, पर अहिड़ा हालात न पए बनिया, मके जे कुरैशनि सां जंगियूं थियूं, मुआरका थिया, आख़िरकार अल्लाह तबारक व तआला ही फ़तह अज़ीम नुसरत अता फरमाई ऐं मक्को पाक जॾहिं मुंहिंजे आका जंहिं ॾिहाड़े फ़तेह फरमायो हो उन ॾिहाड़े फ़तेह जे वक़्तु मुंहिंजे आका करीमन खे कारी दिस्तार पातल हुई, कारो पटको ॿधी करे मुंहिंजा महबूब आका मके पाक में दाख़िल थिया हुआ। त कारे कपिड़े जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़िंदगी में इस्तेमाल ख़ुशीअ जी अलामत आहे, न कि ग़म जी अलामत आहे। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी जान निसार घरवारी असां मोमिननि जी अम्मा, जीअं अल्लाह ताला कलाम मजीद में फरमायो अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम, बेशक मुंहिंजो सुहिणो नबी मोमिननि खे उन्हनि जे जाननि खां बि वधीक वेझो आहे ऐं उन जूं घरवारियूं मोमिननि जूं माउरूं आहिनि। यानी जेका औरत हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे निकाह में अची वई उहा ॿिए सां निकाह नथी करे सघे, ॿिए सां निकाह हुनजो जाइज़ ई कोन्हे। अल्लाह ताला कलाम मजीद में ॿियनि जे लाइ उहो निकाह मुबाह हराम करार कर ॾेई छॾियो। ॿियनि सभिनी मोमिननि जूं उहे औरतूं जेके हुज़ूर जे निकाह में आयूं सभिनी जूं माउरूं आहिनि। पहिरियों जेको निकाह मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम करणु फरमायो हो अम्मा बीबी ख़दीजतुल कुबरा बिन खुवैलिद रज़ियल्लाहु ताला अन्हा, जेका असां मोमिननि जी अम्मा अॼोके हिन ॾिहाड़े ते उन अम्मा साइण जी हिन दुनिया तां रहलत आहे, विसाल आहे 10 रमज़ान मुबारक। हज़रत अम्मा ख़दीजतुल कुबरा सां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन 40 सालनि जी उमिरि में, अम्मा साइण जी उमिरि 40 साल, हुज़ूर जी उमिरि 25 साल हुई, पाण करणु फरमायो हो। ऐं हिन अम्मा साइण हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम तां सभु कुझु सदको कयो, हर शइ सदको कयो। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेके दीन जे मामले में तकलीफ़ूं मिलंदियूं हुयूं, अज़ियतूं मिलंदियूं हुयूं, उन में तसल्ली ऐं दिलजाही ॾियण जे लाइ जेको अहम किरदारु हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा अदा कयो, अहिड़ियूं घर वारियूं नसीब वारनि खे नसीब थियनि। ऐं रहमत लिल आलमीन हबीब जन खे तसल्लियूं ॾींदी हुई। ऐं उन अम्मा साइण जे हूंदे, यानी हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु अन्हा जे हूंदे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम कॾहिं बि ॿियो निकाह न करणु फरमायो,
का ॿी शादी न करण फरमाए। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम के जेको औलाद थियो उन्हीअ में हज़रत बीबी ज़ैनब, हज़रत बीबी रुक़ैया, हज़रत बीबी उम्मे कुलसूम, हज़रत बीबी फ़ातिमतु ज़हरा ऐं हज़रत क़ासिम जंहिंखे तय्यब ऐं ताहिर सॾींदा हुआ उहो बचिड़ो उन सां गॾोगॾु ॿियो हज़रत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पुटु हो जंहिं संदन बाबे जो नालो अब्दुल्लाह रखियो हो। उहो बि अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे बतन मजाई हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे ॼाओ। त अल्लाह ताला अॼोके ॾींहं जे सदके असां अव्हां ते ख़ासि करम फरमाए। जीअं त अव्हां इब्तिदाई दर्सनि में पाकाई ख़ासि करे गुस्ल जे मुतालिक़, गुस्ल जा फ़राइज़, वुज़ू जे मुतालिक़, वुज़ू जा फ़राइज़, मुस्तहबात, सुन्नतूं ॿुधी चुका आहियो। तयम्मुम जे पाकाईअ जे तरीक़े खे अव्हां समाअत करे चुका आहियो। दिलि थी चाहे त हाणे अल्लाह ताला जे फ़र्ज़ ख़ासि नमाज़ ॾांहुं अचूं, छो त नमाज़ जी इब्तिदा आहे पाकाई, जिस्म जी पाकाई, वुज़ूअ जो हुजणु, जॻह जो पाक हुजणु। उन पाकाई जे बयान खां पोइ पाण अॼु नमाज़ जे मुतालिक़ नमाज़ खे सम्झण जी रुगो कोशिशि कंदासीं। पोइ वरी पोयनि दर्सनि में कोशिशि कंदासीं त नमाज़ जा फ़र्ज़ कहिड़ा आहिनि, जे फ़र्ज़ अदा न थींदो त नमाज़ थींदी या न थींदी, वाजिब कहिड़ा आहिनि, वाजिब जे छॾण सां छा करणु खपे, नमाज़ जूं सुन्नतूं कहिड़ियूं आहिनि। त इन हवाले सां जेके आहिनि मुकमल इंशाअल्लाह अव्हां जे साम्हूं दर्स में अर्ज़ु रखबो। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त कंहिंजे दरवाज़े ते का नहर हुजे ऐं उहो रोज़ानो उन में 5 भेरा गुस्ल करे, छा उन जे बदन ते मेर रहंदी, बदन ते मिटी रहंदी? असाबन अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे बदन ते मेर कान रहंदी, उन जो बदन साफ़ थी वेंदो। आकाए कानात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहो मिसाल आहे 5 वक्ती नमाज़ुनि जो अल्लाह ताला उन नमाज़ी जा सभु गुनाह माफ़ करे थो। हाणे नमाज जी अदायगी जेको 5 वक्त नमाज पढ़े थो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त उन जा गुनाह मिटजी वञनि था। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु खां बि हिकु रवायत आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में हिकिड़े शख़्स अर्ज़ कयो त अल्लाह ताला वटि सभ खां महबूब शइ कहिड़ी आहे? हर शइ, हर नेकीअ जे अमल में जंहिं में अल्लाह ताला उन अमल खे महबूब सम्झे, मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त वक़्त जे अंदरि नमाज़ पढ़णु ऐं जंहिं नमाज़ छॾे ॾिनी उन जो कोई दीन न आहे। यानी अल्लाह ताला खे बान्हे जो वक़्त ते नमाज अदा करणु महबूब अमल आहे, पसंदीदा अमल आहे। जो बानो वक़्त ते नमाज पढ़े थो ऐं बानो नमाज छॾे ॾिए, यानी दीन जो उहो थंब आहे जंहिं जे लाइ मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जंहिं नमाज छॾी उन जो को दीन ई कोन्हे। हाणे जॾहिं असां दीन मझाई नमाज छॾण जे करे ख़ारिज था थियूं त अल्लाह ताला खां हर वक़्तु दुआ घुरूं त मुंहिंजा मिठड़ा रब करीम सभ खां अव्वल त असांखे 5 वक़्त नमाज पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा। हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह अन्हु हुज़ूर जो सहाबी रवायत थो करे त हिकु दफ़े सियारे जे मौसम ऐं सियारे जे मौसम में अव्हां ॾिसंदा आहियो त ख़ासि करे के अहिड़ा वण आहिनि जिन जा पन सुकी वेंदा आहिनि सियारे जी मौसम में। ॿुधाए थो त असां ॿाहिरि निकितासीं, वणनि जे पननि जे छणण जी मौसम ई हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हिकिड़े वण जी टारीअ खे झलियो, झले करे महबूबन करीमन उन खे लोॾियो त उन मां पन छणण लॻा, छो त पन अॻ में ई सुकल हा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अबू ज़र, मूं अर्ज़ कयो लब्बैक या रसूल अल्लाह फ़िदाक बी व अम्मी। पाण फरमायूं त मुसलमान बानो जॾहिं अल्लाह ताला जी रज़ा लाइ नमाज़ पढ़े थो त उन जा गुनाह ईअं छणनि था जीअं हिन वण मां पन छणिया आहिनि। माना हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम प्रैक्टिकली तौर ते मुकम्मल प्रैक्टिकली करे ॾेखारियो त उन बाने जा गुनाह कीअं छणंदा आहिनि। हज़रत अनस रज़ी अल्लाह अन्हु खां रवायत आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त क़यामत जे ॾींहुं बाने जे अमाल मां पहिरियां ई नमाज़ जो हिसाब थींदो। रोज़ा कोन पुछिया वेंदा, औलाद सां कीअं हले कोन पुछियो वेंदो, माल मिल्कियत हथ कई कीअं ख़र्च कई कोन पुछियो वेंदो, हलाल हराम जे मुतालिक़ कोन पुछियो वेंदो। पर सभ खां पहिरियां जेका पुछा थींदी, पहिरियों सवाल अल्लाह ताला फरमाईंदो त नमाज़ पढ़ी हई या कोन पढ़ी।
हाणे जेकॾहिं असां पहिरियां ई पेपर में नाकाम वञूं, इम्तिहान में नापास वञूं, त अॻिते अव्हां अंदाज़ो लॻायो त ख़ुदा अज़ वजल जी दरबार में कहिड़ो मोकिलंदासीं। पोइ जेकॾहिं उन जी निमाज़ ठीकु निकिती, सवाल जे जवाब में कामयाब ऐं बामुराद थींदो, ऐं जेकॾहिं निमाज़ सही न थी त नुक़सान में पवंदो ऐं कामयाबी खां महरूम रहिजी वेंदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था त निमाज़ दीन जो थंभ आहे, जंहिं उनखे क़ाइमु कयो उन दीन खे क़ाइमु कयो, ऐं जंहिं उनखे छॾे ॾिनो उन दीन खे ड्राहे छॾियो। हज़रत इबादा बिन साबित रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह ताला निमाज़ जा 5 वक़्त फ़र्ज़ कया आहिनि, जंहिं उन्हनि निमाज़ुनि लाइ चङी तरह वुज़ू कयो ऐं वक़्त ते पढ़ियईं ऐं उन जा रुकू ऐं सजदा चङी तरह अदा कया, त उन शख़्स जे लाइ अल्लाह ताला जे ज़िम्मे ही वाइदो आहे त उनखे बख़्शे छॾे। यानी अल्लाह ताला इहो वाइदो कयो आहे त मुंहिंजो बंदो जेको ख़ुशू ख़ुज़ू सां मुहबत सां अची सिर्फ़ु 5 वक़्त निमाज़ पढ़े थो, मां रब उनखे बख़्शे छॾियां थो, ऐं जंहिं ईअं न कयो उन जे लाइ अल्लाह ताला जे ज़िम्मे को बि वाइदो बख़्शिश जो नाहे, चाहे उनखे बख़्शे चाहे उनखे अज़ाब ॾिए, उहा ख़ुदा जी मर्ज़ी आहे। छो त उहो अरहमुर राहिमीन बि आहे त वाहिदुल क़हार बि आहे। उम्मुल मोमिनीन सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा खां रवायत आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त अल्लाह ताला फरमाए थो, जेको बानो वक़्त ते निमाज़ पढ़े थो उन बाने ते हीअ महिरबानी करणु मुंहिंजे ज़िम्मे आहे त उनखे अज़ाब न ॾियां ऐं बेहिसाब जन्नत में दाख़िल कयां। ही अल्लाह ताला जो ऐलान आहे, रब काइनात जो ऐलान आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो त पंहिंजी औलाद खे निमाज़ जो हुकुम करियो, जॾहिं 7 सालनि जा थियनि ऐं जॾहिं 10 सालनि जा थियनि ऐं निमाज़ न पढ़नि त पोइ उन्हनि खे मार ॾेई बि निमाज़ पढ़ायो ऐं उन्हनि जा बिस्तरा बि अलॻि करियो, उन्हनि खे गॾु न सुम्हारियो। 10 सालनि जो को बि ॿारड़ो न माउ सां न भेण सां न मासीअ सां कंहिं बि औरत सां 10 सालनि वारो ॿारड़ो गॾु न सुम्हे। ऐं मुंहिंजे महबूब आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो, तव्हां उनखे निमाज़ सख़्तीअ सां पढ़ायो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त उन जो को दीन ई नाहे जेको निमाज़ नथो पढ़े। निमाज़ जो मर्तबो दीन इस्लाम में इहो ई आहे जेको अल्लाह तबारक व तआला जे महबूब असां अव्हां खे ॿुधायो। हाणे पाण असुल मक़सद जे तरफ़ अचूं था। हिकु भेरे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सभिनी माण्हुनि मां बुरो चोर, ख़राब में ख़राब चोर, चोरी त हर शइ जी थींदी आहे, पर हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो ख़राब में ख़राब चोर उहो आहे जेको पंहिंजे निमाज़ुनि जी चोरी करे थो, निमाज़ में चोरी करे थो। ही ॿुधी साहबनि अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा निमाज़ में बि चोरी थींदी आहे? छा निमाज़ जी चोरी कीअं? साहब हैरान रहिजी विया त निमाज़ में चोरी कीअं थींदी? मुंहिंजे महबूब आका रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधायो त जी साहबो, जेको निमाज़ में रुकू सही अदा नथो करे, सजदो सही अदा नथो करे, उहा निमाज़ जी चोरी आहे। यानी रुकू ऐं सजदा पूरी तरह जहीं जा अदा नथा थियनि, उहा निमाज़ जी चोरी आहे। ऐं हदीस शरीफ़ में अचे थो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं हिकु निमाज़ छॾे ॾिनी उनजो एॾो वॾो नुक़सान थियो। हुज़ूर था फरमाइनि एॾो वॾो नुक़सान थियो ॼण त उन जे घर जा माण्हू, माल ऐं दौलत सभु कुझु ख़तमु थी वियो। हिकिड़ी निमाज़ मुंहिंजे महबूब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिंजी निकिरी वई, उन जो माण्हू बि विया, माल बि वियो, दौलत बि वियो, अयाल बि वियो, ॼण सभु कुझु ख़तमु थी वियो। ऐं निमाज़ जे अंदरि फ़राइज़ कहिड़ा आहिनि, फ़र्ज़ कहिड़ा आहिनि, वाजिबात कहिड़ा आहिनि, इंशा अल्लाह ताला उन ते अलॻि दर्स थींदो। अल्लाह ताला असां मांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार व क़िना अज़ाबल क़ब्र व क़िना अज़ाबल हश्र व क़िना अज़ाबद दुनिया व क़िना अज़ाबल आखिरति व क़िना हिसाबल मीज़ान व अदखिलनल जन्नतल फिरदौस मअल अबरार या अज़ीज़ या अस्तार या गफ़्फ़ार या रब्बल आलमीन। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिहि सय्यिदिना मौलाना मुहम्मद।